अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजू किचन। अॼु असां मायराजू किचन में तव्हांजे लाइ ठाहींदासीं फिश कबाब जी रेसिपी। फिश कबाब ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिते खई आहे मच्छी 300 ग्राम्स, लीमे जो रस विझूं था 2 टीस्पून ऐं जाण विझूं था 1/4 टीस्पून। हाणे लीमे जो रस ऐं जाण खे मच्छी जे टुकड़नि ते चङी तरह सां हणंदासीं। ऐं हाणे असां खयो आहे हिकु फ्राइंग पैन में पाणी विझूं था 1/2 कप ऐं इन पाणी में फिश जा पीसेस विझंदासीं ऐं 5 मिनट ताईं विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, फिश जी हिकु साइड खे असां 5 मिनट ताईं विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे फिश जे पीसेस जी साइड चेंज कंदासीं ऐं ॿी साइड खे बि पाणी खुश्क थियण ताईं विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, फिश जो पाणी खुश्क थी चुको आहे ऐं फिश ॻरी चुकी आहे। हाणे फिश खे चङी तरह सां मैश कंदासीं। फिश खे मैश करे छॾियो आहे। हाणे असां वटि हिते कद्दूकश थियल आलू आहिनि। तक़रीबन 3 खां 4 रत आलू खणी असां बॉइल करे कद्दूकश कया आहिनि ऐं हाणे विझूं था मैश थियल फिश। हुन खां पोइ असां वटि आहे हिकु अदद नंढी साइज़ जो चॉप्ड बसर, अधा कप जे क़रीब असां सावा धाणा विझंदासीं। लूणु विझूं था 1/2 टीस्पून। तव्हां चाहियो त पंहिंजी मर्ज़ी जे मुताबिक़ घटि या वधि करे सघो था। ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1 टीस्पून, हेड आहे 1/2 टीस्पून, अनारदाना जो पाउडर आहे 1 टीस्पून, जीरे जो पाउडर आहे 1 टीस्पून, थूम जो पेस्ट आहे 1 टीस्पून, अदरक जो पेस्ट आहे 1 टीस्पून ऐं हाणे हिकु अदद अंडो विझंदासीं। बेसण विझंदासीं 4 टेबल स्पून ऐं हाणे 2 अदद चॉप थियल सावा मिर्च विझंदासीं। सावा मिर्च विझी चङी तरह सां मिक्स कंदासीं। ऐं हाणे विझूं था कुटियल सुका धाणा 1/2 टेबल स्पून। सुका धाणा विझी चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे असां फिश जा कबाब तयारु कंदासीं। फिश जा कबाब तयारु करे छॾिया आहिनि। हाणे असां हिकु फ्राइंग पैन गरम कयो आहे ऐं फ्राइंग पैन में विझूं था तेल 1/4 कप। तेल जीअं थोरो गरम थियो आहे त हाणे असां फिश जे कबाब खे बीटन एग में डिप कंदासीं। बीट थियल अंडे में फिश जा कबाब डिप करण खां पोइ फ्राइंग पैन में विझंदासीं ऐं लाइट गोल्डन थियण ताईं विचोली बाहि ते कबाब खे फ्राई कंदासीं। जी फ्रेंड्स, असां फिश जे कबाब खे लाइट गोल्डन थियण ताईं विचोली बाहि ते फ्राई करे छॾियो आहे।
ऐं हाणे सॼा मज़ेदार फिश कबाब सभिनी जे लाइ तयारु आहिनि। उमेद कई थी रेसिपी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब बि कयो। इंशाल्लाह तव्हां सां मिलंदासीं हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।